मेहड़ तक़रीबन हिकु महीनो अॻु काज़ी आरिफ पुलिस पोस्ट ऐं ए सेक्शन मेहड़ थाणे जे हद कुमांगर पुलिस पिकेट ते हथियारबंदनि जे हमले में पुलिस एहलकार ज़ाहिद हुसैन तुनियो शहीद थियो हुयो। उन जा क़ातिल अञा ताईं गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। हिन सिलसिले में शहीद पुलिस एहलकार ज़ाहिद हुसैन तुनियो जे वाटसन संदसि वालिद आबिद हुसैन तुनियो, पुटु वाजिद अली तुनियो, सेठ अमजद हुसैन, मंसूर अहमद तुनियो ऐं ॿियनि मेहराण प्रेस क्लब मेहड़ ते एहतिजाज कंदे चयो आहे त हिकु महीनो अॻु हथियारबंद हमलो करे पुलिस एहलकार ज़ाहिद हुसैन तुनियो खे क़त्ल करे पिकेट ते मौजूद ॿिए पुलिस एहलकार खे जयकमाल करे सरकारी हथियार खणी विया आहिनि। वाक़े जो केस दाख़िल थियण बावजूद बि मेहड़ पुलिस शहीद पुलिस एहलकार छा क़ातिल गिरफ़्तार नाहिनि करे सघिया। हुननि चयो त मेहड़ पुलिस तोड़े SSP दादू शहीद ज़ाहिद हुसैन तुनियो जे केस लोढ़ण लाइ ॿाहिरियुनि ज़िलनि जा ॾोहारी खणी अची ज़ाहिद हुसैन जे केस में शो कया आहिनि। पुलिस जी अहिड़ी कारकर्दगी में असां मुतमइन न आहियूं। हुननि चयो त अगरि मेहड़ पुलिस शहीद पुलिस एहलकार जे क़त्ल में मुलविस हक़ीक़ी जवाबदार गिरफ़्तार न कया त मेहड़ इंडस हाईवे ते धरणो हणी क़ातिलनि जी गिरफ़्तारी ताईं रोड तां न उथंदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।